दुरूद शरीफ मुझे आका थी। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबी अजमईन। अल्लाह जो कलाम ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सीरत ई हिदायत जो ज़रियो आहे। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह अन्हु ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बेशक बेहतरीन कलाम अल्लाह जो किताब यानी कुरान आहे ऐं बेहतरीन सुन्नत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे। इंसान जी रहनुमाई लाइ अल्लाह जो कुरान मौजूदु आहे ऐं उन रहनुमाई मुताबिक़ रहबरी करण लाइ पाण सॻोरनि जी सुहिणी सीरत यानी संदन रहणी कहणी, उथण वेहण जो तरीक़ो ऐं संदन समूरी ज़िंदगी असांजी रहबरी लाइ मौजूदु आहे। कुरान ऐं सीरत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिदायत जा ॿ पासा आहिनि या हिदायत जा ॿ नाला आहिनि। कुरान अल्लाह जो कलाम आहे, सीरत रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी तशरीह ऐं सम्झाणी आहे। कुरान इल्म आहे, सीरत पाक उन जो अमल आहे। कुरान रहनुमाई करे थो ऐं सीरत रसूल अरबी में रहबरी मौजूदु आहे। कामिल इंसान बणजण लाइ कहिड़ियूं ख़ूबियूं ऐं सिफ़तूं हुअणु घुरिजनि, कुरान उन्हनि जो ॾिस ॾिनो, ज़रो ज़रो सम्झायो, मिसालनि सां सम्झायो त अकुली दलीलनि सां सम्झायो, प्यार ऐं प्रीत सां ख़ुशख़बरीअ जे अंदाज़ में बि सम्झायो त तंबीह ऐं ख़बरदारी सां जहन्नम खां ड्रिजारे बि सम्झायो। नबीयनि सॻोरनि जे अहवालनि सां बि सम्झायो त नाफ़रमान क़ौमुनि जी तबाही जे वाक़िअनि सां बि होशियारु कयो। अहिड़ी सीरत रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसानी ज़िंदगी जी रहबरी करे इंसान ज़ात खे अमल जी शिकिल में क़ुरान जा फ़रमान सम्झाया, अक़ीदा ऐं इबादतूं सम्झायूं, अमल जी वाट ते हलंदे ॿुधायो त निमाज़ कीअं पढ़िजे, कीअं पढ़िजे। निमाज़ जो हुकुम क़ुरान करीम फरमायो, कीअं पढ़िजे त अल्लाह साईं फरमायो मुंहिंजे महबूब खे ॾिसो उन निमाज़ कीअं पढ़ी आहे। रोज़ा कीअं रखजनि, ईअं रखो जीअं मुंहिंजे महबूब रसूल अरबी रखिया आहिनि। ज़कात कीअं अदा कजे जीअं हुज़ूर अलैहिस्सलाम जी सीरत मां साबित आहे। हज कीअं कजे जीअं हुज़ूर अलैहिस्सलाम जन पाण हज कयो आहे। जिहाद कीअं कजे ईअं करियो जीअं हुज़ूर अलैहिस्सलाम जन कयो आहे। हुकूमत कीअं हलाइजे, छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया ऐं काइनात जा पहिरियां सियासी मुदब्बिर आहिनि, जन काइनात जे अंदरि अहिड़ी हुक्मरानीअ जा उसूल व ज़वाबित क़ाइमु कया जेके क़यामत में बि कमु ॾींदा। उन्हनि उसूलनि ऐं ज़ाब्तनि ते जन हुक्मरानी हलाई उहे हिते बि कामयाब, हुते बि कामयाब। बैनल अक़वामी सियासत कीअं कजे इन जा बि उसूल हुज़ूर अलैहिस्सलाम जन सम्झाया। मुआहिदा करणा आहिनि त उहे कीअं कजनि, उन जो तरीक़ेकार छा आहे, अल्लाह जे कलाम में लिखियो वियो ऐं हुज़ूर अमली तौर करे ॾेखारियो। जंगियूं कीअं निबेरजनि, फ़ैसिला कीअं कजनि, कानून कीअं नाफ़िज़ थी सघे थो, सज़ाऊं कीअं ॾिजनि, परदेदारी जो इंतज़ाम कहिड़ो हुजे, फ़सलुनि ऐं बाग़नि वापार ऐं धंधे सां मुंहुं कीअं ॾिजे, घर वारनि मिटनि माइटनि दोस्तनि पाड़ेसरनि पंहिंजनि ऐं परावनि सां कीअं हलिजे। मतिलबु त ॼमण खां वठी मरण ताईं, सिज उभरण खां वठी सिज लहण ताईं ऐं सिज लहण खां वठी वरी उभरण ताईं इनफ़रादी ऐं इज्तिमाई ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे, कीअं गुज़ारणो आहे। उन्हनि समूरनि सवालनि जा जवाब असां वहां जे आका मदीने वारे मीर जी सीरत ऐं सुन्नत में मौजूदु आहे। तंहिं करे क़ुरान ऐं सीरत खां ॿाहिरि हिदायत लाइ वाझाइण अहिड़ी ग़लति आहे। जॾहिं हिदायत क़ुरान में मौजूदु आहे ऐं हिदायत वारो किरदारु हुज़ूर जी ज़ात में मौजूदु आहे त ॿिए तरफ़ वाझाइण या असां वहां जी बेवकूफ़ी आहे। त अल्लाह ताला असां वहां खे हुज़ूर जी सीरत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।